अच्छा जी, अस्सलाम वालेकुम। जावेद सुहाग। मां हमेशह पंहिंजे शहर दादू जी ॻाल्हि कंदुसि ऐं दादूअ जे चूंडियल अॻुवाणनि जी ॻाल्हि कंदुसि ऐं ज़रूरी चवंदुसि त मुंहिंजे सुहिणे शहर में सुहिणा इदारा मौजूदु आहिनि त मुंहिंजे सुहिणे शहर खे डेवलपमेंट छो नथी ॾिनी वञे। अॼु मूं पढ़ियो आहे त हींअर मानसून जूं जेके बारिशूं आहिनि दादू में वधीक पवंदियूं, त दादू जो ड्रेनेज सिस्टम जी छा हालति आहे। ऐं कुझु न कयो, सर्किट हाउस वारो रोड ॾिसो, हीअ कहिड़ी ठेकेदारी आहे त हिकु रोड मथे ॿियो हेठि, नालो मथे, पाणी छा उॾरी वेंदो। ॿियो अॼु कंहिं दोस्त मूंखे ॻाल्हि कई आहे त दड़े रोड जिते एजुकेशन जो सिस्टम आहे, दादू जो पूरो हींअर जेको एजुकेशन सिस्टम आहे दड़े रोड ते आहे, जिते मुंहिंजो जीअं स्कूल में जीअं कॉलेज में आउं पढ़े सेरमराइट अकेडमी बि उन दड़े रोड ते आहे। उन दड़े रोड में मुंहिंजो बहितरीनु उस्ताद सर प्रोफेसर यामीन जमाली साहिब जो सेंटर आहे, मुंहिंजो महबूब टीचर आहे, मुंहिंजो आइडियल टीचर आहे। ऐं बायो सर यामीन जमाली वटि पढ़ियसि। अॼु मूं ॿुधो आहे त दड़े रोड जी हालति एॾी ख़राबु आहे जंहिंमें बजरी पई आहे, रेती पई आहे, यानी कि हिकिड़ो एजुकेशन असांजे फ्यूचर जा ॿार उते पढ़नि था त उन्हनि खे बि उन जाइ ते बि का डेवलपमेंट कोन्हे। माना जंहिंजी मर्ज़ी आहे जिते दुकान खोले, हर शइ ॿाहिरि पई आहे। एॾो सुहिणो जेको आहे रोड ठहियलु आहे, जंहिंजे लाइ चयो वञे थो त मशहूरु आहे। उते खोड़ सारा सुठा इदारा मौजूदु आहिनि। दादूअ जो हींअर क्रीम ॿार उते पढ़े थो। अगरि उन घिटियुनि जी बि हालति साॻी आहे, उन रोड जी बि हालति साॻी आहे त अफ़सोस करे सघिजे थो। त बाक़ी जेकॾहिं ॿियो कुझु चवंदासीं त पोइ ईअं आहे त सॼी सिंध जा सभु शहर आहिनि, सभ में चूंडियल नुमाइंदा आहिनि, पर असांजे दादू जी ॻाल्हि अलॻि आहे। ॻाल्हि कीअं अलॻि आहे जो जेके असांजा हिकिड़ो ग्रुप ठहियलु आहे त बाबा हीउ जेको ग्रुप आहे हिन माण्हूअ जे अंडर में आहे ऐं सभु ठीकु आहे, इन खे मिलंदा। उहो ग्रुप वरी ॿिए खे डाइवर्ट करे थो, ॿियो वरी टे खे करे थो। बाक़ी दादू जा रोड ड्रेनेज धूड़ वञी पाइनि। असां इन में ख़ुशि आहियूं त जीअं जेको हले पियो उनखे हलाइबो आहे। मूं अक्सर ॾिसंदो आहियां जेके आहे दोस्त मुंहिंजा जेके नौजवान टिकटॉक ठाहिनि था त दादू में जादू आहे, दादू दलेर आहे, हैदराबाद हीअं थींदो त असांजो दादू खां सवाइ कुझु कोन्हे। ख़ुदा सच ॾेखारियो, दादूअ जी हालति ॾेखारियो। मर्खपुर खां वठी जेको आहे मेन रोड जेको आख़िरी तव्हांजे हेतम जो इहे ताईं फाटक ताईं तव्हां दादूअ जा रोड ॾेखारियो, तव्हांखे ख़बर पवंदी। दादू जूं घिटियूं ॾेखारियो। तव्हां जॾहिं मींहुं वसंदो न, मुंहिंजी वीडियोज़ पई आहे, ॾिसो उते जेका मूं पहिरियां ठाही हुई। जॾहिं मींहुं वसंदो त तव्हां पोइ हशर ॾिसिजो दादूअ जो 10 मिंट जेकॾहिं मींहुं वसंदो। अवां कॾहिं SSP मोड़ ते बीठा आहियो, उतां जा रोड ॾिठा अथव? ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। SSP मोड़ खां वठी सैनिमा चौक ते तव्हां थोरो पंधु विज़िट कयो त रोडनि जी हालति ॾिसो। हितां जा कलम ख़ामोश आहिनि, अखियुनि में नज़र कोन्हे, ज़बान आहे त लफ़्ज़ कोन्हनि। अफ़सोस करे सघिजे थो, अफ़सोस करे सघिजे थो। हा, बाक़ी ईअं आहे त दादूअ जो उगम हलवो भलो आहे, दादूअ जी आइस्क्रीम भली आहे। अचु दादू में स्टिफ ते तोखे मां नी खारायां। अड़े ख़ुदा सच ॻाल्हायो, सच ॻाल्हायो। जीए सिंध।